अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। गुलसमा रिंद खे संसार करण जी कूड़ी ख़बर हलाइण ऐं मीडिया ट्रायल ख़िलाफ़ रिंद क़ौमी इतिहाद कराची डिवीज़न जे अॻुवान अली अहमद रिंद, इक़बाल रिंद, ख़ालिद रिंद जे अॻुवाणी में सफ़ारी पार्क कराची ताईं रैली कढी वई। रैलीअ में सवी माण्हुनि शिरकत कई। ॼाणियल अॻुवाननि मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे चयो त रिंद क़ौमी इतिहाद पाकिस्तान जे चेयरमैन ते ग़लति इल्ज़ामी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं वाही पांधीअ जी न्याणी गुलसमा रिंद खे संसार करण वारी ख़बर में का बि सदाकत न हुई। उहा ख़बर कूड़ी साबित थी। बिबर ख़ान रिंद ते ग़लति इल्ज़ाम हणी बदनाम कयो वियो, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। सरदार यार मोहम्मद रिंद जो ख़ानदान हमेशह रिंद क़ौम समेत हर क़ौम जे नंगनि जी हिफ़ाज़त कई आहे। उन्हनि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुतासिर ख़ानदान जे न्याणीअ सां नाइंसाफ़ी कंदड़ ऐं मीडिया में कूड़ियूं ख़बरूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।